अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं पंहिंजे प्रोग्राम में असां दुनिया जहान जा जेके मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, सियासी समाजी मसला, मोस्टली उन्हनि ते ई ॻाल्हि कंदा आहियूं। पर अॼु जेको असांजो प्रोग्राम हूंदो करंट पॉलिटिकल सिचुएशन ते त ज़रूरु ॻाल्हि ॿोल थींदी, पर अॼु जे ॾींहं जे हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सहाफ़ती जेका फील्ड आहे उन जे हवाले सां, छाकाणि त अॼु समूरी दुनिया में सहाफ़त जी आज़ादी जो जेको आहे आलमी ॾहाड़ो मल्हायो पियो वञे। ऐं यूनाइटेड नेशन तरफ़ां हर साल 3 मई ते ही ॾहाड़ो मल्हायो वेंदो आहे। ऐं हिन ॾहाड़े मल्हाइण जी शुरूआति जेका आहे 1993 खां थी, यानी अॼु हिन ॾींहं खे मल्हाइण जे हवाले सां जेको आहे 30 साल मुकमल थिया आहिनि। ऐं सहाफ़त जी आज़ादी वारो जेको आलमी ॾहाड़ो आहे अॼु उन जी 30हीं सालगिरह आहे। सो इहे जेके 30 साल आहिनि, ज़ाहिर आहे हूं त ॾिठो वञे त सहाफ़त जो जेको सफ़र आहे उहो तमामु घणो तवील आहे, न रुगो दुनिया में पर असांजे ख़िते में बि सहाफ़ती सफ़र जी जेका शुरूआति हिकिड़े क़दीम ज़माने खां थी हुई। पर हीअ ॾींहुं मल्हाइण जी शुरूआति जीअं मूंखे मूं ॿुधायो त 93 खां थी। सो पाण फोकस कंदासीं इहे जेके 30 साल आहिनि उहे कीअं गुज़रिया। असीं जॾहिं ॾिसूं था हीउ प्रोग्राम करण खां पहिरियों जॾहिं मूं थोरी घणी रिसर्च कई पियो, उन में जीअं ॾिठोसीं त इन्हनि 30 सालनि दौरान दुनिया जा खोड़ अहिड़ा ख़िता आहिनि, मुल्क आहिनि जिते सहाफ़त जी जेका पोज़ीशन आहे, सूरत हाल आहे, उहा काफ़ी बहितर थी आहे। न रुगो सहाफ़त जी आज़ादी जे हवाले सां सूरत हाल बहितर थी आहे, पर सहाफ़ियुनि जी बि सूरत हाल बहितर थी आहे। उन्हनि जी सिक्योरिटी जा मामला बहितर थिया आहिनि। हू आज़ादु तरीक़े सां पंहिंजी सहाफ़त जेका आहे उहा सर अंजाम ॾेई सघनि था। पर जीअं त पाकिस्तान जो जेको हर शोबो आहे उहो जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको आहे उहो उनजो ग्राफ किरंदो थो वञे, ईअं ई पाकिस्तान में इहे जेके 30 साल आहिनि उन दौरान सहाफ़त में का बहितरी अचणु, मतिलबु सहाफ़ियुनि लाइ के अहिड़ा मौक़िया पैदा थियनि जिते हू आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार अंदाज़ सां बग़ैर कंहिं डप ड्राव जे पंहिंजी ॻाल्हि रखी सघनि। उहो जेको माहौल आहे उन में बहितरी अचणु बदिरां उन में ख़राबी आई आहे। सो उन हवाले सां दुनिया जे जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, जीअं यूनेस्को जो इदारो आहे, वर्ल्ड फ्रीडम प्रेस आहे, यूनेस्को ऑब्ज़र्वेटरी, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ दुनिया जा इदारा आहिनि, उन्हनि जो जेके रिपोर्ट्स आहिनि उन में इहो ॼाणायो वियो आहे त जेको इंडेक्स आहे सहाफ़त जे हवाले सां उहो पाकिस्तान जो ॾींहों ॾींहुं किरंदो पियो वञे। गुज़िरियल 4 सालनि दौरान त उनजी सूरत हाल तमामु घणी ख़राबु थी आहे। स्पेशली इमरान ख़ान जे दौर में जेका सूरत हाल ॼाणाई वई आहे आलमी रिपोर्टुनि जे आधार ते, उहा परवेज़ मुशर्रफ जे दौर खां बि ख़राबु ॿुधाई वई आहे। त परवेज़ मुशर्रफ जे दौर में बि एतिरियूं पाबंदियूं न हुयूं जेतिरियूं इमरान ख़ान साहब जे दौर में हुयूं। सो ॻाल्हि रुॻी इमरान ख़ान या परवेज़ मुशर्रफ जी नाहे, जेकी बि इक़्तिदारी धुरियूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिर आहे आज़ादु सहाफ़त कंहिंखे बि क़बूल नाहे हूंदी। ऐं सभु उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त यादि कुझु माण्हुनि खे ख़रीद करे वठिजे, ऐं जिन खे ख़रीद नथो करे सघिजे उन्हनि खे धमकाइजे, प्रेशराइज़ कजे, उन्हनि खे नौकरियुनि खां फ़ारिग़ कराइजे। सो मुख़्तलिफ़ हरबा जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदा रहनि था। सो हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे। वरी ॿिए पासे ॾिसूं था त जीअं हाइब्रिड हिकिड़ो निज़ाम पाकिस्तान में जेको इस्तिलाह यूज़ थियो, उहो हाइब्रिड निज़ाम रुगो पॉलिटिकल पार्टियुनि ताईं महदूद न आहे, पर हर शोबे में ख़ासि तौर ते जेके उहे शोबा जेके माण्हुनि ते असरअंदाज़ थियनि था, जंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञे थी, उन ते बि ॾाढो कमु थियो आहे। त उते बि काफ़ी जेके आहिनि उहे हाइब्रिड जर्नलिस्ट, हाइब्रिड एंकर्स जेके आहिनि उहे पैदा करण जी कोशिशि कई वई आहे। ऐं उन्हनि जा जेके नतीजा अचनि पिया उहे बि अव्हां जे साम्हूं आहिनि त उहे कीअं कहिड़ी लाइन तहत प्रोग्राम कनि था। अॼु जॾहिं अव्हां रिमोट कंट्रोल खणी टीवी जी स्क्रीन ॾिसो था, तव्हांखे स्क्रीन ॾिसी अंदाज़ो थी थो वञे त हीउ कंहिंजो सपोर्टर आहे। न रुगो हू टीवी चैनल कंहिंजो सपोर्टर आहे, उहा अख़बार कंहिंखे सपोर्ट करे थी, पर उहो जेको उन टीवी ते ॻाल्हाए थो वेठो या जेको रिपोर्ट करे थो वेठो उहो कंहिंखे थो सपोर्ट करे, कंहिं इदारे खे थो करे, कंहिं पॉलिटिकल पार्टी खे थो करे। सूरत हाल इन लेवल ते अची पहुती आहे त उन दौरान पोइ ज़ाहिर आहे माण्हुनि जो जेको ट्रस्ट आहे उहो बि ज़रूरु घटियो आहे सहाफ़ियुनि तां। ऐं खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन शोबे में जेके आहिनि एज़ ए शेल्टर तौरु आया आहिनि। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजो असुलु कमु, असुलु धंधा कुझु ॿिया आहिनि, पर उहे पनाह ख़ातिर हिन फील्ड खे जॉइन कनि था। उन्हनि जे करे बि जेको आहे हिन फील्ड ते तमामु घणो असरु पियो आहे। हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे। ॿिए पासे वरी असीं ॾिसूं था त सहाफ़त जे अंदरि जेके आहिनि उहे तमामु घणियूं ॾुखियायूं आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि में जेके कमु कंदड़ वर्कर्स आहिनि उन्हनि जे लाइ ॾींहों ॾींहुं जेके परेशानियूं आहिनि उहे वधनि थियूं। ऐं मुख़्तलिफ़ जेके सीनियर सहाफ़ी जॾहिं बि प्रेस क्लब ते वेहूं था, ख़ासि तौर ते कराची प्रेस क्लब जो ज़िक्र कंदुसि, उते इहा ई ॻाल्हि डिस्कस हेठि हूंदी आहे त ज़ाहिर आहे प्रिंट मीडिया ते काफ़ी मुश्किलातूं आहिनि। उते जेके कमु कनि था सहाफ़ी, उहो प्रिंट मीडिया काफ़ी सुकिड़िजी वई आहे। काफ़ी माण्हू जेके उन बेरोज़गार थियनि पिया।
इलेक्ट्रॉनिक मीडिया जी सूरत हाल भी असां वटि का ख़ासि एतिरी बहितर कोन्हे ऐं उते डिस्कस इहा थींदी आहे त कंहिं हिकिड़े होटल ते कमु कंदड़ जेको वेटर आहे उनखे बि इहा ख़बर हूंदी आहे त शाम जो जॾहिं आउं घरु वेंदुसि त केतिरा पैसा मूंखे ॾियाड़ी जा जेके आहिनि मिलंदा। पर जेके मीडिया जे इदारनि में कमु कनि था, पोइ उहे उर्दू मीडिया जा इदारा हुजनि, सिंधी मीडिया जा इदारा हुजनि, उन्हनि जे वर्करनि खे इहा का ख़बर नाहे हूंदी त उन्हनि खे पघार कॾहिं मिलंदी। काफ़ी इदारनि में ईअं आहे, सभिनी जी ॻाल्हि आउं न पियो कयां, पर ऐं इहो बि हूंदो आहे त उन्हनि जी नौकिरी कॾहिं वेंदी को अंदाज़ो कोन हूंदो आहे। जॾहिं अमां राति जो घर जे लाइ रवाना थियो या शाम जो त मे बि अव्हांखे इहो चयो वञे, को मैसेज अचे, को पैगाम, को लेटर ॾिनो वञे त सुभाणे अमीं न अचिजो। सो अहिड़ियुनि हालतुनि में जेके माण्हू कमु कनि था पिया, जिन खे जिन जी जॉब सिक्योरिटी न हुजे ऐं माशी हवाले सां बि उनजी सूरत हाल बहितर न हुजे, पर तंहिंजे बावजूद बि हू जेकॾहिं उन फील्ड में कमु कनि था, सो उहे उन्हनि खे असां सभिनी जो सलाम हुजे। अॼु जेको हीउ ॾींहुं आहे असल में आहे ई उन्हनि सहाफ़ियुनि जे लाइ, स्पेशली जेके फील्ड में कमु कनि था, पोइ उहे कैमरामैन आहिनि, उहे रिपोर्टर आहिनि, असल में हक़दार जेके आहिनि उहे ई आहिनि, त असीं उन्हनि खे सलाम पेश कयूं। बाक़ी एयर कंडीशन स्टूडियो में रूमनि में वेही ऐं दुनिया जहान जूं ॻाल्हियूं करणु नो डाउट उहो ॾाढो आसानु आहे, पर फील्ड में कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे। काफ़ी उन्हनि खे परेशानियूं बि थियनि थियूं, काफ़ी माण्हू पंहिंजनि हयातियूं विञाए वेहनि था ख़बरुनि जे चकर में। हालांकि BBC हुजे या दुनिया जा ॿिया वॾा वॾा इदारा जॾहिं उते ट्रेनिंग थिए थी, छाकाणि त मूंखे बि थोरो घणो एक्सपीरियंस आहे अमेरिका ताईं वञण जो ऐं सहाफ़ती हवाले सां CNN, वॉशिंगटन पोस्ट ऐं ॿियनि इदारनि में ट्रेनिंग वठण जो। सो उते बुनियादी जेको अव्हांखे सबक़ु ॾिनो वेंदो आहे उहो सबक़ु इहो हूंदो आहे त का बि ख़बर जेका आहे उहा अव्हांजी जान खां मथे न आहे, पहिरियों अव्हांजी ज़िंदगी आहे, पोइ ख़बर आहे। पर खोड़ असांजा सहाफ़ी अहिड़ा आहिनि जेके हिन फील्ड में पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेहनि था ऐं हू जुनून जी हद ताईं कमु कनि था ऐं आख़िर में छा थो मिले उहो बि अव्हांजे सभिनी जे साम्हूं आहे। ख़ासि उते कुझु जेके अंगखर मूं वटि हींअर आहिनि त जनवरी 2023 में हिकिड़ी रिपोर्ट इतलात खाते जे तरफ़ां वफ़ाक़ी जेको इतलात सुध समारोह खातो आहे उन्हनि सेनेट में पेश कई, जंहिंमें ॿुधायो वियो त गुज़िरियल 4 सालनि दौरान पाकिस्तान में जेको आहे उहे 42 सहाफ़ी जेके आहिनि उहे क़त्ल थिया आहिनि ऐं उन में अंगखर बि ॿुधाया विया त कहिड़े सूबे में जेके आहिनि उहे केतिरा सहाफ़ी क़त्ल थिया ऐं सभ खां वधीक जेके आहिनि उहे पंजाब में, उनखां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा, 3 नंबर ते सिंध ऐं पोइ बलोचिस्तान में जेके आहिनि सहाफ़ी 4 सालनि दौरान उहे 42 क़त्ल थिया। पर उहो सेनेट जे इजलास दौरान ई बलोचिस्तान सां तालुक़ु रखंदड़ सेनेटर्स उन्हनि अंगनखरनि ते एतिराज़ वारियो ऐं उन्हनि जो इहो चवणो त बलोचिस्तान में 3 न बल्कि 10 सहाफ़ी क़त्ल थिया आहिनि। सो सूरत हाल इहा आहे जो जेकॾहिं उन्हनि 4 सहाफ़ियुनि जो असीं ज़िक्र कयूं, 42 सहाफ़ियुनि जो ज़िक्र था कयूं, त उन्हनि मां सिर्फ़ु हिकु सहाफ़ी जा जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि, बाक़ी जेके आहिनि अञा ताईं कंहिंजा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। न रुगो एतिरो, पर कैपिटल जेको गादी वारो शहर आहे असांजो हिन मुल्क जो इस्लामाबाद, उन में वॾनि वॾनि सहाफ़ियुनि ते जेके हमला थिया, मतीउल्ला जान हुजे, असद तूर हुजे, अबसार आलम हुजे, उन जा जेके जवाबदार आहिनि स्टिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सो इते वरी कुझु माण्हू इहो बि चवनि था त जंहिं मुल्क में जमहूरियत आज़ादु न हुजे, जंहिं मुल्क में पार्लियामेंट आज़ादु न हुजे, जंहिं मुल्क जी जुडिशरी आज़ादु न हुजे, उते जेको आहे सहाफ़त जी आज़ादी जी ॻाल्हि करणु त ॾाढी हिकिड़ी मुश्किल आहे। बहरहाल तंहिंजे बावजूदि जीअं असीं चवंदा त हौसलो न आहे हारणो। ऐं अहमद फराज़ जो हिकिड़ो शेर आहे, उहो त काफ़ी तवील आहे, उन जूं कुझु सिटूं जेके आहिनि उहे अवां सां शेयर कंदुसि त मैं कट गिरूं के सलामत रहूं ये यकीन है मुझको, मैं कट गिरूं के सलामत रहूं ये यकीन है मुझको कि ये हसारे सितम कोई तो गिराएगा, तमाम उम्र की एज़ा नसीबियों की कसम मेरे कलम का सफ़र रायगा न जाएगा। सो इहो सफ़र वाक़ई कॾहिं बि रायगा न वेंदो ऐं इहो सफ़र जारी सारी रहंदो। ऐं सहाफ़ती उहो शोबो आहे जंहिंमां कुझु ई माण्हुनि खे सही, पर हिकिड़ी उमेद ज़रूरु वाबस्ता आहे ऐं दुआ आहे त उहा उमेद कॾहिं बि न टुटे। बसि हिकिड़ो मुख़्तसिर किस्सो ॿुधाए उनखां पोइ असां हलंदासीं, असां जेके महिमान आहिनि हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त वॉशिंगटन पोस्ट चवनि था त हिकिड़े भेरे अमेरिका जो कोई रिपोर्टर अमेरिका जे हिकिड़े प्रेसिडेंट खां इंटरव्यू करण जे लाइ वियो ऐं उनखां सवालु कयो त असां ॿुधो आहे त अव्हां दुनिया जा जेके आहे उहो ताक़तवर तरीन इंसानु आहियो, छाकाणि त अमेरिका सुपर पावर आहे। सो अमेरिकन प्रेसिडेंट चयो त न, अव्हांजी इतला ग़लति आहे, मुंहिंजे ई हिन मुल्क में, मुंहिंजी हिन रियासत में हिकिड़ो माण्हू अहिड़ो बि रहे थो जेको मूंखां वधीक पावरफुल आहे, मूंखां वधीक ताक़तवर आहे ऐं जेकॾहिं उहो चाहे त मुंहिंजी हुकूमत किराए सघे थो। जंहिं ते इंटरव्यू कंदड़ सहाफ़ी हैरान थी वियो ऐं उन अमेरिकन प्रेसिडेंट खां सवाल कयो त नेठि उहा शख़्सियत कहिड़ी आहे जेका अमेरिका जे प्रेसिडेंट जी जेका कुर्सी आहे उहा बि खसण जी ताक़त रखे थी, उहा शख़्सियत केरु आहे। तंहिं ते अमेरिका जो उन सदर खेसि ॿुधायो त वॉशिंगटन पोस्ट जो जेको एडिटर आहे उन ज़माने जी ॻाल्हि पई थिए, उहो एतिरो पावरफुल आहे जो जेकॾहिं हू चाहे
त मुंहिंजी हुकूमत खे किराए सघे थो। त हिकिड़े एडिटर जी अहिड़ी पावर थिए थी। ज़ाहिर आहे माज़ी अख़बारुनि जो हो ऐं प्रिंट मीडिया में एडिटर जी अॼु बि वॾी वैल्यू आहे, पर तॾहिं ही इंटरव्यू जॾहिं वरितो हुयो त टीवी चैनल एतिरा आम न हुआ। सो हिकिड़े एडिटर जा एॾा अख़्तियार आहिनि, एॾो उनखे पावर आहे। ईअं ई हिकिड़ो जेको रिपोर्टर आहे, ईअं हिकिड़ो जेको एंकर आहे, ॾिठो वञे जेकॾहिं हू पंहिंजी ताक़त खे सुञाणे वठनि त उन्हनि वटि एॾी ताक़त आहे, घणो कुझु करे सघनि था। ऐं जंहिं बि मुल्क में जेकॾहिं आमलियतूं अचनि थियूं उते जेकॾहिं जुडिशरी सहूलियतकार हूंदी आहे त घणे भाङे मीडिया जो बि उन में वॾो किरदारु हूंदो आहे। ऐं किथे बि जेकॾहिं बैड गवर्नेंस आहे त उते जिते ॿिया इदारा अख मूटे वेठल हूंदा आहिनि त उते मीडिया जो बि वॾो किरदारु हूंदो आहे। जेकॾहिं मीडिया बहितर अंदाज़ सां कमु करे त शायदि दुनिया में किथे बि जेको आहे उहो आमरियतूं डिघे अरसे ताईं न हली सघनि ऐं जेका गवर्नेंस आहे उहा काफ़ी बहितर थी सघे। बहरहाल ॻाल्हियूं खोड़ आहिनि, उन ते करे सघजनि थियूं। हींअर जेके असांजा महिमान आहिनि उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार आहिनि ऐं विक्टिम बि आहिनि, उन्हनि ते बि अटैक थी चुको, हमलो थी चुको, पर उन्हनि जे केस जो छा थियो उहो बि उन्हनि खां मालूम कंदासीं। असद अली तूर साहब जेके आहिनि उहे इस्लामाबाद में असां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। बहुत शुक्रिया कि आपने हमें वक्त दिया। आज सारी दुनिया में सहाफ़त का जो आलमी दिन है उसकी 30वीं जो सालगिरह है, 30 साल हो गए हैं। 1993 से ये दिन मनाते आ रहे हैं, तो दिन मनाया जा रहा है, आपको मुबारक हो पहले तो। लेकिन असद साहब हम देखते हैं बड़ी मायूस कुन सूरत हाल है, दुनिया के मुख्तलिफ ममालिक की सूरत हाल अगर देखते हैं तो इस फील्ड में भी वो काफ़ी तरक्की कर रहे हैं, लेकिन हम सहाफ़ती आज़ादी के हवाले से भी मुसलसल देख रहे हैं कि तंज़ुली का शिकार हैं। जो इंडेक्स बता रहे हैं, आलमी मीडिया के इदारे जो रिपोर्ट कर रहे हैं, तो किस तरह देखते हैं जो पाकिस्तान में सहाफ़त की सूरत हाल है? देखिए, पाकिस्तान में सहाफ़त की सूरत हाल बदस्तूर बुरी है। अगर आप देखिए तो जो फ्रीडम नेटवर्क की रिपोर्ट है वो कहती है कि सहाफ़ियों पर हमलों में 63% इजाफा हुआ है। बिल्कुल। और पिछले साल मई से लेकर इस साल मार्च तक 140 सहाफ़ियों पर हमले हुए हैं, जिनमें 6 सहाफ़ी जान से गए हैं। तो हमारे लिए तो हुकूमतें बदलती हैं, चेहरे बदलते हैं, लेकिन हमारे हालात नहीं बदलते। हमसे जो भी इख्तिदार में हो, जिसके पास भी इख्तियार हो, वो नाखुशी रहता है। तो पाकिस्तान में इसलिए तो सहाफ़त ऐसे ही है करना है कि जैसे आप भेड़ियों के बीच में रह रहे। तो वही हालात हैं। आप देखिए जो पिछले कुछ अरसे में जो वाक़यात हुए हैं, लास्ट ईयर जिस तरह शशीर साहब का वो एक जाली मुकाबले में उनको जिस तरह शहीद किया गया, बिल्कुल। अब कोई अता पता नहीं कुछ उसमें से। और हमारे यहाँ सबसे बड़ी बदकिस्मती की बात यह है कि इस पर भी सुप्रीम कोर्ट का एक बेंच बैठा हुआ है इस केस को लेके। इससे पहले हामिद मीर साहब पर भी जब कातलाना हमला हुआ था, उनको 6 गोलियां लगी, तब भी सुप्रीम कोर्ट का कमीशन बना था जिसकी सरबराही उस वक्त के चीफ जस्टिस अनवर जहीर जमाली कर रहे थे। उसमें साकिब निसार थे, सब थे। लेकिन आप ये देखिए कि उस कमीशन ने कातिल क्या पकड़ने, हामिद मीर साहब के ऊपर हमलावर क्या पकड़ने थे, उसने निशानदेही तक नहीं की थी कि किन क्वार्टर की तरफ से हामिद मीर साहब पर हमला हुआ है। हालांकि हामिद मीर साहब के भाई ने ऑन रिकॉर्ड नाम लिया था एक इदारे के सरबराह का कि उन्होंने मेरे भाई पर कातलाना हमला करवाया जी। इस कमीशन ने फॉर्मेलिटी के तौर पर बुला के भी उनकी स्टेटमेंट रिकॉर्ड करना मुनासिब नहीं समझी थी। तो जहां पर सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस की कमीशन कुछ ना कर सके, आप बताइए सहाफी को इंसाफ कहां से मिले? बिल्कुल। इसलिए तो आप देखिए कि 2000 से लेकर आज तक जो 96 सहाफी हमारे शहीद हुए हैं, किसी एक के कातिल नहीं गिरफ्तार हुए, सब आजाद है। सही। तो आप भी विक्टिम रहे हैं सर, आप पर भी जो कुछ हुआ सबको पता है। वो आपके केस का क्या हुआ, अगर हम उस पर भी जानना चाहें तो? ये जो पीडीएम में है ना, आज ये सारे आपके पास आए थे तब हमदर्दी के लिए, मुजाहिरों में भी शरीक होते थे, आज वो इक्तदार में हैं तो वो कुछ कर रहे हैं, क्या हुआ आपके केस का सर? कुछ भी नहीं कर रहे। मेरा केस दाखिले दफ्तर हो चुका है अल्हम्दुलिल्लाह, और कोई तफ्तीश आगे नहीं बढ़ी और ना ही पुलिस हमसे मालूमात शेयर करती थी। और दूसरा यह है कि मेरे केस में भी मैंने भी एफआईआर में नाम दिया था एक इदारे का, उन्होंने उससे फॉर्मेलिटी के तौर पर भी बयान बुला के किसी का रिकॉर्ड करना मुनासिब नहीं समझा। और हालत यह है कि पता नहीं वो खलाई मखलूक थे, कौन लोग थे, कि नादरा कहता है कि जो उनके फिंगरप्रिंट्स जो उधर से बहुत ही क्लियर फिंगरप्रिंट्स, खुद वो फोरेंसिक वालों ने कहा था कि सबसे क्लियर फिंगरप्रिंट्स अब तक जितने भी सहाफियों पर हमले हुए हैं वो मेरे यहाँ मिले हैं। नादरा को वो फिंगरप्रिंट्स नहीं मैच हुए, उनके फेसेस सीसीटीवी कैमरों में आए, ना वो फेसेस नादरा मैच कर सका, ना वो एफआईए के रिकॉर्ड में कहीं उनके फेसेस मैच हुए, ना सेफ सिटी से उनका रिकॉर्ड मिल सका।
तो बस फिर इसी से हमें अंदाजा हो जाता है कि हमलावर बहुत ताकतवर लोग होते हैं कि उनको जब हमारे इदारे भी जो रियासती इदारे जिनसे तहकीक ना कर सकें, जिन पर हाथ न डाल सकें, तो फिर ठीक है, हमारा तो काम होता है, हमारे साथ जो बीतती है हम रकम कर देते हैं। आगे तो फिर हमें तहफ़्फ़ुज़ देना तो रियासत का काम है, लेकिन अगर रियासत खुद इन कामों में मुलव्वस हो रही है तो फिर आप कितनी उम्मीद रखेंगे कि वो केस हल होगा? कम से कम मुझे तो कोई उम्मीद नहीं है। सही। तो ऐसे हालात में सहाफत करना कितना खतरनाक है? जैसे आपने स्टार्ट में जुमला इस्तेमाल किया कि भेड़ियों के बीच में रहकर सहाफत के हम कर रहे हैं, तो इस सारी सूरत हाल में अपने आप को भी बचाना, अपनी फैमिली को भी बचा के रखना और सर्वाइव करना कितना मुश्किल है असद साहब? पाकिस्तान में तो सीधा आदमी आप मुझसे ज्यादा बेहतर जानते हैं, बहुत मुश्किल है। सिर्फ आपके अपने लिए मसाइल नहीं होते, आपकी फैमिली भी उन्हीं मसाइल से गुजरती है और उस सब का सामना करती है। और यही सबसे अफसोसनाक पहलू होता है कि चले आप तो अपने काम की कीमत अदा कर देते हैं, आपकी फैमिली वाले उसके जिम्मेदार नहीं होते। लेकिन ये एक बहुत ही जैसे कहते हैं ना, आप कह लें कि मैटर ऑफ चॉइस होता है कि आप सहाफत में किस तरफ जाना चाहते हैं। या तो आप जिसे कहते हैं एक रूटीन का जर्नलिज्म करना चाहते हैं जो प्रेस रिलीजों पर या व्हाट्सएप मैसेजेस पर मबनी हो, तो फिर तो आप अच्छे पैसे भी कमा लेते हैं और अच्छा वेल सेटल भी हो जाते हैं। अगर आप उस लाइन को क्रॉस करके कुछ सहाफत करना चाहते हैं तो फिर ये फिर आपका जिसे कहते हैं चॉइस है, फिर उसकी जो कीमत आपने अदा करनी है। मेरे ख्याल में उस कीमत की आपको गिला नहीं होना चाहिए किसी से। बिल्कुल। कम से कम मुझे तो कोई गिला नहीं जो होता है मेरे साथ। मैं कहता हूँ ठीक है, ये मेरी चॉइस है, तो अगर मैं जिसके पास ताकत है उसके बारे में बात कर रहा हूँ तो मुझे उससे उम्मीद रखनी चाहिए कि वो उसका जवाब भी देगा। बिल्कुल। और हमने वो भी देखा कि खुद आकर कुछ हमारे सहाफ़ी ऐसे भी हैं जो सहाफ़ी कहलवाते हैं, उन्होंने बताया कि हमें फाइलें दी जाती थी, ब्रीफ किया जाता था, और आज आप बोल रहे हो कि तो देख रहे हैं कि उनके व्यूज़ क्या हैं और वो खुद बता रहे हैं कि मेरी मंथली इनकम क्या है यूट्यूब के थ्रू। तो ये जो पूरा एक जो जिसको कहते हैं ना एक हाइब्रिड पॉलिटिशियन भी पैदा किए गए और सहाफत में भी प्लांटेड जो इस तरह के लोग आए, तो उनकी वजह से आप क्या समझते हैं कि सहाफत पर कितना असर हुआ है? उनको फील्ड में लाकर जो नए आने वाले सहाफी थे उनको दो मॉडल दिखाए गए हैं कि एक मॉडल वो है कि अगर आप उस मॉडल में आएंगे तो फिर तो आपको हर 2 महीने बाद आप फार्म हाउस भी बना सकेंगे अपना, और एक मॉडल वो है कि अगर आप वो इख्तियार करेंगे तो फिर आपकी नौकरियां भी जाएंगी, आपको जान के लाले भी पड़ेंगे, आपको सब कुछ उसकी कीमत है। तो वो 2 मॉडल बना दिए गए। अब फिर लोगों के पास चॉइस है वो उनमें से कौन सा मॉडल फॉलो करना चाहते हैं। सही बोल रहे हैं। अच्छा, और इसके साथ साथ हम इस पे ही आ जाते हैं, जैसे हमने शुरू किया अभी खुद एहतसाबी अपनी, तो आजकल जो जर्नलिज्म हो रही है पाकिस्तान में, जैसे हम टीवी खोलने से पहले पता हो जाता है कि ये चैनल किसका है, ये सहाफ़ी किसका है, ये अब सूरत हाल ये कि ये जज किसका है, और ये अब नाम भी नहीं ले सकते कि ये किसका है। तो सारे पाकिस्तान की सूरत हाल इदारों की देखी जाए तो साहब वो तो ये बनी हुई है। बिल्कुल। सूरत हाल तो आप देख लीजिए ना, पाकिस्तान में कोई भी इदारा अगर आप उठा के देखेंगे सहाफत की तरफ, तो किसी के अंदर भी कोई नरम गोशा नहीं है। हर एक को जब वो हुकूमत में आएंगे तो उसको सहाफत खटकेगी, क्योंकि ये जर्नलिस्ट होते हैं, ये एक चेक होते हैं ताकतवर के ऊपर। अवाम के टैक्स पेयर पे जो चल रहे होते हैं इदारे, ये उस पर चेक होते हैं, तो वो किसी को भी नहीं पसंद आता अपने जवाबदेही। और ये जवाबदेही आपको पता, पाकिस्तान में तो अदलिया भी पिछले कई सालों से एक टूल है इस मुल्क में पॉलिटिकल इंजीनियरिंग का। तो अब रह जाए कि सहाफी हैं जो कहीं ना कहीं जवाबदेह बना सकते हैं, लेकिन वो भी अब क्या रह गए हैं, उसके फिर तहफ़्फ़ुज़ की क्यों इदारे लेंगे, वो जिसे कहते हैं ख्वाहिश रखेंगे। सही। और वही ना, फिर इस पे यही बहस चलता है कि जिस मुल्क में जो है जमहूरियत आज़ाद ना हो, पार्लियामेंट आज़ाद ना हो, अदलिया आज़ाद ना हो, तो वहां पर सहाफत कैसे आज़ाद हो सकती है? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल।
हमारे पास सूरत हाल ये। अच्छा, दूसरा एक बड़ा मसला असद साहब जिस पर हम चाहेंगे कि आप ज़रूर बात करें, कि हम देख रहे हैं कि एक मिसाल दी जाती है कि जो होटल पे काम कर रहा होता है बंदा ना दिहाड़ी पे, उसको भी पता होता है कि शाम को अगर मैं घर जाऊंगा तो मुझे इतने पैसे दिए जाएंगे। आजकल पाकिस्तानी मीडिया के अखबारात हों या टीवी चैनल, ये सूरत हाल है कि जहाँ काम करने वाले जो बंदे हैं उनको ये पता नहीं है कि सैलरी तो चलो कब मिलेगी, कब हमें निकाला जाएगा, आज हम काम कर रहे हैं शाम को हमारे साथ क्या होगा ये पता नहीं। तो इस कंडीशन में काम करना कितना जो है वो परेशान कुन है, और जो मीडिया वर्कर्स के हालात हैं उसको किस तरह आप देखते हैं? ये आपने बड़े एक अफसोसनाक पहलू की निशानदेही की है। हम सारी दुनिया की आजादी की, हकूक की जंग लड़ते हैं। एक सहाफी है जिसकी हकूक की कोई जंग नहीं लड़ता, वो अपने हकूक बयान भी नहीं कर सकता। सही। आपको पता है यहाँ पर शायद 70 to 80% मीडिया हाउसेज हैं जो तनख्वाह ही कई माह तक अदा नहीं करते। ठीक है जी। और वो सहाफी उसकी कीमत अदा करते हैं, और जिनको तनख्वाह मिल जाती है, जिनको कईयों को बहुत है कि जिनको बेरोजगारी होती है तो उनको दोबारा जॉब नहीं मिलती, और जिनको जॉब होती है वो इसी बात पे शुक्र कर रहे होते हैं कि चले तनख्वाह नहीं मिल रही लेकिन नौकरी है। तो इतने बुरे हालात हैं। मतलब अगर आपको एंकर्स की स्लॉट से निकल के अगर आप बाहर देखें तो जो एक वर्किंग क्लास जर्नलिस्ट है बिल्कुल उसके अगर आप हालात देखें वो तो बहुत बुरे हैं। तो जो माशरे की आंख और कान है, जब उस आंख और कान का पेट ही खाली है तो आप बता लीजिए बेचारे किस हद तक इंडिपेंडेंट होंगे अपनी ओपिनियन देने में और खबर देने में। सही। तो ये जो इस तरह वाले चैलेंजेस हैं जो जर्नलिज्म की फील्ड में लोग मौजूद हैं वो, और वो जो नए लोग आना चाह रहे हैं, तो आप उनके हवाले से क्या कहेंगे? जिस तरह के आपने जो वे आउट, जो रास्ता निकाला कि अच्छे खासे टीवी चैनल्स पर आपने काम किया और उसके बाद आपने एक अलग से रास्ता अपना बनाया, तो क्या समझेंगे वो वाली फील्ड बेहतर है जिस तरह आप या दूसरे जो हमारे सीनियर दोस्त कर रहे हैं? देखिए, हमने तो वो सबके साथ काम करके देखा, तो फिर हम आहिस्ता आहिस्ता इस तरफ आए कि हमें नजर आया कि यार वो कोई उसमें सर्वाइवल नहीं है, उसमें मोहताजी ही है। अभी भी हम वो काम करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन कोशिश होती है कुछ ना कुछ हद तक खुद को इंडिपेंडेंट करने फाइनेंशियली, तो उसी के लिए यूट्यूब का भी एक रास्ता निकाला हुआ है। अदरवाइज लेकिन ये है कि जो नौजवान, मैं तो सच्ची बात है, अब जो इस फील्ड में आना चाहते हैं, मेरी तो ख्वाहिश होती है कि मैं उनको कि यार कुछ और पढ़ लें या किसी और फील्ड में चले जाएं, क्योंकि अगर तो आपने पीआर करने के लिए आना है तो मोस्ट वेलकम है इस फील्ड में। सही। और अगर आपने सहाफत करने के लिए आना है तो तैयारी करके आए कि फिर उसकी प्राइस है वो आपने पे करनी होगी। और फिर वो फाइनेंशियल इश्यूज तो हैं ही हैं, लेकिन जिंदगी के हवाले से बहुत सारे खतरात हैं जैसे आप कह रहे हैं। बिल्कुल बिल्कुल ठीक है। तो ये सूरत हाल रही तो ये शोबा आगे चलकर पाकिस्तान में और क्या तरक्की कर सकता है? आप समझते हैं कि दिन ब दिन ये तंजली का शिकार होगा, ये इसका ग्राफ नीचे ही जाएगा? सॉरी टू से मैं वो कोई ऑप्टिमिस्टिक बात नहीं कर रहा, लेकिन मुझे नहीं लगता कि कोई जैसे कहता ना कोई कहीं मुस्तकबिल की तरफ को मैं कोई रोशनी की किरण देख रहा हूँ, वो नहीं। तो आपकी मौजूदगी का हम फायदा उठाते हैं। सहाफत तो बात हो ही गई, लेकिन सियासत जो आजकल चल रहा है उस पर भी हम जरूर चाहेंगे कि आप अपनी राय दें। किस तरह देखते हैं ये जो सारी सूरत हाल है? इलेक्शन कमीशन ने भी कह दिया कि 14 मई को तो भाई इलेक्शन नहीं हो सकते, और अदलिया ने जो तारीख दी उनको नहीं देना चाहिए था। फिर हमने कल देखा कि कोर्ट ने यह भी कह दिया कि भी पार्लियामेंट में जो कार्रवाई हुई है उसके मिनट्स भी हमारे पास लेकर आओ। तो आज बहुत सारे पार्लियामेंटेरियन ने यह कहा कि ये कभी नहीं हो सकता कि पार्लियामेंट की जो कार्रवाई है उसके जो दस्तावेज हैं हम जाके कोर्टों में पेश करें। कल आपने देखा कि जजेस साहबान ने यह भी कहा कि अदलिया में आजकल जो गंद कहें या जो उन्होंने कहा वो फैला है वो सियासत की वजह से है। बिल्कुल। असल में बात यह है कि अब तमाम इदारों ने पाकिस्तान के हाथ खड़े कर दिए इलेक्शन के मामले में भी। अदलिया ने जो एक मामला टेकअप किया था, मेरे ख्याल में पाकिस्तान की अदलिया एक वो शायद चाहे उसको समझ लें कि वो आइन पर अमल दरामद कराने के लिए या किसी भी अंदाज में वो एक शायद एक हद से आगे निकल गई, और उस हद से आगे निकलते हुए शायद वो अपने आप को तनहा भी कर गई। सिर्फ ये नहीं कि उसने तनहा इदारों में किया, उसने अपने आप को अपने घर के अंदर भी तकसीम कर लिया, और उसी वजह से आज उस अदलिया को अपने फैसले पर अमल दरामद करने में शदीद मुश्किलात का सामना है। और मेरा नहीं ख्याल कि वो 14 मई वाले फैसले पर अमल दरामद करवा सकते हैं। इसीलिए अब दरमियानी दस्ते निकल रहे हैं। कभी कोई प्राइवेट पिटिशनर आ रहा है कि मुज़ाकरात करवाएं, कभी अदालत खुद भी इनकरेज कर रही है कि हाँ मुज़ाकरात करें, और ऐसे हालात में सबको अंदाजा हो रहा है कि शायद अदलिया को भी अंदाजा है कि उनके मुज़ाकरात तो नहीं है।
तो अब जो भी होगा अब वो देखते हैं कि उसके बाद क्या होगा। तो लेकिन इलेक्शन तो नहीं नजर आ रही। जहां तक बाकी रह गई बात के होने का जा रहा है, तो साफ साफ नजर आ रहा है कि अब तो जो भी होगा वो सियासी जमातों के बीच में सियासी मैदान में ही फैसला होगा। और वो मेरे ख्याल में कम से कम जो तारीखें अदलिया की तरफ से तजवीज़ की जा रही थी या किसी और की तरफ से तजवीज़ की जा रही थी, उन पर अमल नहीं होने जा रहा, कोई और ही होगा। तो वो मेरे ख्याल में मामला इस साल के आखिर तक ही जाएगा, वो भी फौरी तो नहीं होता नजर आ रहा। और असूलन होना भी यही चाहिए कि पॉलिटिकल जो भी लीडरान है, पार्टीज हैं, उनका मुकाबला मैदान में ही, सियासी मैदान में होना चाहिए, बजाय कि कोई इदारे बैठ कर तय करें कि किसको जितवाना है, सियासत का फैसला सियासतदानों सियासी मैदानों में होना चाहिए। अच्छा, कल का जो आपका प्रोग्राम देखा उसमें एक झलक ये भी नजर आई कि ये जो 8 जज साहिबान जिनको आजकल कहा जा रहा है हम ख्याल, उनमें से भी आपका तज्जिया हम सुन रहे थे कि ये आप बता रहे थे कि 4 या 3 या कुछ ऐसे भी हैं जो सोच रहे हैं कि चीफ साहब तो मजीद 4 महीने रहेंगे, हमें तो कंटिन्यू करना है, तो आगे चलकर ये हम ख्याल बेंच जो है इसके अंदर भी कुछ चीजें हो सकती हैं। देखिए, ये हम चाहे मगोइयां सुन रहे हैं कि ये 8 भी 4-4 हो सकते हैं। अगर ये मामला यूं ही चला तो वो जाहिर बात है, पाकिस्तान में हमेशा चढ़ते सूरज को सलाम होता है। तो जो सूरज गुरूब होने जा रहा हो उसके साथ हम कम ही खड़ा होते हैं। तो आप कह सकते हैं कि मौजूदा चीफ जस्टिस उमर बंदयाल साहब, इनके मौजूद जज साहब के पीछे 4 माह ही बच गए हैं मैक्सिमम। सही। तो अब जिस घोड़े के सबको नजर आ रहा हो 4 माह रह गए हैं, उसके ऊपर बैठ पाकिस्तान में कम लोग ही करते हैं। तो जो उनके इर्द गिर्द बैठे हुए लोग हैं उनको भी तो मालूम तो है कि ये तो 4 माह में जा रहे हैं। जो आगे आ रहे हैं वो इनके साथ सेम पेज पर नहीं है। और वो आसिफ जरदारी साहब ने एक जुमला कहा था कि आपने 3 साल रहना है, हमने हमेशा रहना है। बिल्कुल। तो यहाँ पर भी लोगों को जो उस इदारे में बैठे हैं वो देख तो रहे होंगे कि इन्होंने 4 माह रहना है, दूसरे ने 13 माह रहना है। तो वो उस पर देख के ही कुछ ना कुछ सोचेंगे। तो आने वाले दिनों में हम उम्मीद कर सकते हैं कि कोई सरप्राइज आ सकता है इस हवाले से। बिल्कुल बिल्कुल, बहुत ज्यादा इम्कान है सरप्राइज आने का। ठीक है साहब, बहुत शुक्रिया, आपने हमारे लिए वक्त निकाला। नाज़रीन, असद अली तूर साहब सीनियर सहाफ़ी तज़्ज़ियनगार, उन्हनि जी राय अवां साम्हूं आहे। सहाफ़ जी जेका पाकिस्तान में कंडीशन है, जेके जुमला इस्तेमाल कया तो उते मूंखे शेर याद तो अचे। ज़ाहिर है मायूसी कॾहिं बि न फैलाइणु खपे, असीं पुरुमीद आहियूं ऐं शेर में भी आऊं मिस्टेक करे वञा, लाइ माज़रत आहे त मैं कट गिरूं कि सलामत रहूं, ये यकीन है मुझको कि ये हसारे सितम कोई तो गिराएगा, तमाम उम्र की असीरियों का कसम, मेरे कलम का सफ़र रायगा न जाएगा। तो जेके भी जन जूं बि कुर्बानियूं आहिनि उहे रायगा न वेंदियूं ऐं ही जेके अॼु जूं कुर्बानियूं आहिनि या जेके माज़ी जूं कुर्बानियूं आहिनि उन्हनि जो ई नतीजो आहे जो अॼु असां जहिड़ा जेके आहिनि हिते अव्हां जे साम्हूं वेठा आहियूं। उन्हनि हिकिड़ा पेचरा ठाहिया, हिकिड़ा गस ठाहिया, उन्हनि तां हली करे असां हिते पहुता आहियूं। असांजे राहुनि में जेके बि कंडा हुआ उन्हनि जेके आहिनि उहे हटाया ऐं असांजे लाइ उन रस्ता ठाहिया। उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां सुर्ख सलाम हुजे ऐं हीउ सफ़र ईअं ई जारी रहंदो कि जेके बि परेशानियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, तंहिंजे बावजूदि हिकिड़ियूं तकलीफ़ूं उहे आहिनि जेके मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां आहिनि, हिकिड़ियूं तकलीफ़ूं जेके अंदरि खां तकलीफ़ूं आहिनि, पर तंहिंजे बावजूदि जेके बि सहाफ़त कनि था, जेके हक़ ऐं सच जी ॻाल्हि कनि था, ईमानदारी सां इन पेशे सां जुड़ियल आहिनि, अॼोके ॾींहं ते असां उन्हनि खे बि सलाम पेश कयूं था। बहरहाल वक़्तु तो मुख़्तलिफ़ ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं ऐं वापसि ईंदासीं त इन मामले ते जेका मुल्क जी करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते बि ऐं जेका सहाफ़ती सूरत हाल आहे उन ते बि पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भली कार ऐं सीनियर सहाफ़ी ऐं तज़्ज़ियनगार नज़ीर लगारी साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेको सहाफ़त जो हीअ आलमी ॾहाड़ो मल्हाए वञे। नज़ीर लगारी साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अॼु त 30 सालगिरह आहे सहाफ़त जे आलमी ॾहाड़े जी, पर अव्हांजो जेको करियर आहे, अव्हांजे जेका सहाफ़त में ख़िदमतूं आहिनि उहे त तमामु घणियूं तवील आहिनि, वसी आहिनि। सो अव्हां खां सम्झणु चाहींदासीं कीअं था ॾिसो हीउ जेको सहाफ़ती सफ़र ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान में सहाफ़त जी जेका सूरत हाल आहे। लगारी साहब, ॾींहों ॾींहुं ख़राब थी पई थिए, सूरत हाल न आहे ठीक।
ऐं जेको ज़मानो असां ॾिठो आहे सॼो अयूब खान जो दौरु, अयूब खान खां पोइ याया खान जो दौरु, याया खान खां पोइ बुढ़े साहब जो दौरु, ऐं पोइ जनरल ज़िया जो कहरी दौरु, उन खां पोइ जमहूरी दौरु आया पिया। पर हाणे जेकी सूरत हाल आहे अॻियों खां तमामु घणी ख़राबु आहे। ऐं उन ज़माने में असी कुझु न कुझु पंहिंजो ख़्याल जो रोल हुयो, हाणे रोल ख़तमु थी वियो आहे, हाणे रोल न रहियो आहे। हाणे माण्हुनि जो पर्सनल एजेंडा आहे, माण्हू पॉलिटिकल एजेंडा रखनि था ऐं उहो जीअं वणे सो करनि, ऐं उहो कोन्हे ॿियो। ऐं सरकार जे पारां जेको आहे सो इहो न आहे तो मीडिया खे मीडिया रहण ॾियनि या प्रेस खे प्रेस रहण ॾियनि। हू जेकॾहिं हुन सां न आहे, जेको बि माण्हू हुन सां न आहे, कंहिं बि फरीक़ सां ॿिए जेको कंहिं बि नमूने सां कंहिं ते क्रिटिसाइज़ करे उहो गारियूं झले। असांखे त सॼो ॾींहुं पियो गारियूं थींदियूं आहिनि ऐं सोशल मीडिया ते बि गारियूं हलंदियूं आहिनि ऐं उहे बि गारियूं हलंदियूं आहिनि। हाणे उहो न रहियो आहे, साहब जो उहो दौरु न रहियो आहे जेको असां ॾिठो आहे। ख़राबु दौरु हुयो, तमामु बुरो दौरु हुयो, तमामु गंदो दौरु हुयो। पर अॼु वारो दौरु जेको आहे उन खां बि वधीक ख़राबु आहे, छो त साहब हाणे थिए ई कान थी पियो। मतिलबु अवां चयो पिया त अयूब खान जो ज़िया जो दौरु जेको हो उन खां बि गंदो दौरु ही पियो हले। उहो इन करे जेको सोशल मीडिया आयो आहे हिकिड़ो टूल आहे सरमायादारी जो, जंहिं सॼी दुनिया खे यरग़माल करे वरितो आहे ऐं पंहिंजो नज़रियो थोपनि था ऐं जेको चाहिनि था उहो ॾेखारीनि था, जेको चाहिनि था उहो न ॾेखारीनि था ऐं उनजे पंहिंजे वस में आहे। ऐं हे हाणे सॼो हिकु सिस्टम जे टूल जे तौर ते इस्तेमालु थिए थो। हाणे उहो मीडिया वारो ज़मानो वियो हलियो जंहिंमें माण्हू जेको आहिनि सो डेमोक्रेसी लाइ, प्रोग्रेसिव इन लाइ, पंहिंजे थाट लाइ ऐं माण्हुनि जे लाइ ॻाल्हि कंदा हुआ। हाणे त माण्हुनि जी इशू हाणे कॾहिं तव्हां ॾिठो माण्हुनि ते बुख घणी आहे, माण्हुनि खे ओञ घणी आहे, माण्हुनि खे जेको आहे बदमनी घणी आहे, माण्हुनि बेरोज़गारी घणी आहे, माण्हुनि खे जेको आहे ॾचा घणा आहिनि, मुसीबतूं घणो आहिनि, खाणे जो आज़ार घणो आहे। इहो कॾहिं हिते सिंधी मीडिया में कुझु न कुझु ॻाल्हि थिए थी। बाक़ी जेको मीडिया आहे, जेको नेशनल सो कॉल्ड नेशनल मीडिया आहे, अंग्रेज़ी मीडिया, उर्दू मीडिया, उन में त इहा ॻाल्हि ई कान्हे त माण्हुनि खे हुन सम्झे त माण्हुनि खे बुख ई कान थी लॻे, माण्हुनि खे रोज़गार जो मसइलो ई न आहे, माण्हुनि खे ॿिया मसइला ई कोन्हे, रुॻो इहो मसइलो आहे त फलाणो खान हुजे, फलाणो खान न हुजे। मतिलबु मां चयो त सियासत, सियासी मामला हावी आहिनि, बाक़ी जेके आम माण्हुनि जा इशू आहिनि असांजी सो कॉल्ड नेशनल मीडिया उन ते नथी ॻाल्हाए। न इहो सियासी न आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। सियासी माण्हू इहा सियासी ॻाल्हियूं इहे आहिनि त माण्हुनि खे जेको आहे उनखे इंसाफ़ मिले थो नथो, इहा सियासी ॻाल्हि आहे। माण्हुनि खे मानी मिले थी नथी मिले, इहा सियासी ॻाल्हि आहे। सियासी इहो न आहे त केरु हुकूमत ठाहे केरु न ठाहे, इहा सियासी ॻाल्हि न आहे। माण्हुनि खे डिलीवरी छा थी थिए पई, इहा सियासी ॻाल्हि आहे। इन ते त केरु ॻाल्हि ई कोन थो करे। बिल्कुलु। अच्छा, उहा जेका अवां स्टार्ट में पर्सनल एजेंडा जी ॻाल्हि कई, उहा एजेंडा अव्हांजे ख़्याल में तय केरु थो करे? इदारा तय था कनि, मतिलबु मथियां इदारा मीडिया हाउसिस पाण था तय कनि, या जेके टीवी चैनलनि ते वेहनि था रिपोर्टिंग कनि था उहे था तय कनि, या एजेंडा ॾिए केरु थो लॻारी साहिबु? अव्हांजो एॾो एक्सपीरियंस आहे, अव्हां खां जेकॾहिं सम्झूं। स्टेट जे जेका इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि जो एजेंडो आहे ऐं जेको चवनि था इस्टेब्लिशमेंट उनजो एजेंडो आहे। एजेंडा इहो न आहे त माण्हुनि जे लाइ सोचियो वञे हाणे शयुनि खे कीअं, ज़ुल्म खे कीअं रखिजे, ॾाढ खे कीअं रखिजे, जेको माण्हुनि खे हिसाइजे कीअं, माण्हुनि खे परेशान कीअं कजे, माण्हुनि खे मायूस कीअं कजे, माण्हुनि खे डीपोलिटिसाइज़ कीअं कजे, माण्हुनि जो जीअण जो हक़ कीअं खसियो वञे, इन ते ॻाल्हि थींदी आहे। इन सां नवां नमूना अचनि था त हिन नमूने सां माण्हुनि खां हर शइ पूरी वठनि, इहो तरीक़ो आहे। ऐं इमरान ख़ान जे दौर में वाक़ई ॾिठोसीं त ISPR जो तर्जमान बि चवे त मुस्बत रिपोर्टिंग कयो, ख़ान साहिब जी कारकर्दगी ते ॻाल्हि न कयो। उनजी मुस्बत रिपोर्टिंग आहे त मार्च करे वियो, जेको असां चऊं ठीकु आहे उहो ठीकु आहे, जेको असां चऊं ग़लति आहे उहो ग़लति आहे। ऐं हाणे उहो ज़मानो न रहियो आहे। अञा असीं हिकिड़ो ज़मानो हुयो त माण्हुनि जी ॻाल्हि कंदा हुआसीं, हाणे माण्हुनि जी ॻाल्हि जो स्पेस ई कान्हे। हाणे स्पेस उन्हनि जी आहे, जेको हू चवनि त उहे ॻाल्हायो, जेकॾहिं उहे चवनि त उहे न ॻाल्हायो, हू पंहिंजी मर्ज़ीअ सां जंहिंखे ॻाल्हाइनि आहिनि जंहिंखे न ॻाल्हाइनि आहिनि ऐं हू टॉपिक्स पाण ॾींदा आहिनि। इहो न आहे त उहो जेको आहे सो माण्हू आज ख़ुदि फ़ैसिलो कंदो आहे। इशू अहिड़ा करे छॾींदा त माण्हू हुन ते पिया ॻाल्हाइनि। हाणे कोर्ट फ़ैसिलो कयो, हाणे ठीकु कयो आहे, ग़लति कयो, ग़लति कयो, ठीकु कयो, ठीकु कयो, ग़लति कयो, इन ते ॻाल्हि न आहे। असल ॻाल्हि आहे माण्हुनि खे बि मिले पियो, कुझु किन थो मिले पियो, रुॻो कोर्टूं हलाइनि पियो, रुॻो पार्लियामेंट जो मसइलो आहे। मसइलो त माण्हुनि जो आहे न। हिन मुल्क में जेके माण्हू रहनि था उनखे कुझु मिले पियो, कोन थो मिले पियो, उनखे इंसाफ़ आहे न आहे, उनखे मानी आहे न आहे, उनजे बच्चनि जी तालीम आहे न आहे, हिननि खे परवाही कनि। ऐं सम्झो यार हे सियासी मामला आहिनि, सियासी मामला उहे आहिनि त नवाज़ शरीफ़ हुकूमत करे, इमरान ख़ान हुकूमत आहे, इहो आहे सियासी मामलो। सही।
अच्छा लगारी साहब मुख़्तसिर अवां वटि टाइम घटि आहे अवां असांखे टाइम न वरी महिरबानी। अच्छा इहा जीअं मां ॻाल्हि कई न सो कॉल्ड नेशनल मीडिया चंद वॾनि शहरनि जी मीडिया इहा शिकायत वरी मीडिया जा वर्कर्स बि कनि था जेके असांजा अख़बारुनि में कमु कनि था डेस्क ते कमु कनि था उहे चवंदा असांजी ॻाल्हि कोन थी थिए मीडिया जे अंदरि जेको आहे न जेके एयर कंडीशन रूमनि में अची एंकर वेहनि था सैलरियूं उन्हनि जूं ॾिसो तमामु घणियूं कैमरामैन जी रिपोर्टर जी घटि हूंदी ऐं जेके नंढा नंढा वर्कर उन्हनि खे ख़बर बि कोन्हे पघार मिलंदी न मिलंदी जॉब सिक्योरिटी कोन्हे वॾा ख़दशा इहे उन ते असीं दुनिया जा मसइला डिस्कस कयूं था पर उन्हनि जा मसइला डिस्कस कोन था थियनि इन खे कीअं था ॾिसो जेका उन्हनि जी सूरत हाल आहे इन्हनि वर्कर्स जी। रुगो 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 साथियुनि खे जेके मिले हाणे हर शइ वठणु यादि कोन्हे असीं कोन हाणे ख़रीद करे वठंदो जॉब पोइ छा कंदो कहिड़ो कमु कंदो शयूं इन हताहत ॾे तबाही ॾे वियूं आहिनि कोई शइ सुधरी कोन्हे रुगो साफ़ियुनि जो हाल न आहे बाक़ी मास्तरनि खे छा थो मिले टीचर खे छा थो मिले ऐं जेके पीअन आहिनि उन्हनि खे छा थो मिले जेके क्लार्क आहिनि उन्हनि खे छा थो मिले कंहिंखे बि कुझु कोन थो मिले मज़दूर आहिनि उन्हनि खे छा थो मिले उन्हनि छा सोचियो आहे हिकिड़ो हाल सोचियो आहे मुल्क में पैसा जेका इन्वेस्ट कंदा आहिनि इंडस्ट्री में न कयो रियल एस्टेट में कयो सरकार बि इहो करे वॾा माण्हू बि इहे करनि ऐं जेको आहे असांजा जेका सगारा इदारा आहिनि उहे बि इहे कनि सभु रियल एस्टेट में बिज़नेस करनि हाणे असां मकान ठाही एक्सपोर्ट कंदासीं असांजी वॾी एक्सपोर्ट इहा हूंदी। ठीकु आहे लगारी साहब वॾी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो ऐं गॾो गॾु इहो बि ॿुधायो त अॼुकल्ह रुझान छा आहे किथे सीड़पकारी कजे ऐं ट्रेंड इहो पियो हले त रियल एस्टेट में सीड़पकारी कयो जीअं अॻे मुख़्तलिफ़ इदारा ठहंदा हुआ ज़ाहिर आहे त कुझु ॾींहं पहिरियां मूं हिकिड़ी कोटेशन पढ़ी पिए त लंगर खाना खोलण जी बदिरां जेको आहे उहा कारखाना खोलियो जेकॾहिं कारखाना खोलींदो त खोड़ माण्हू जेके आहिनि पंहिंजे रोज़गार सां लॻी वेंदा आहिनि उन्हनि खे कंहिं बि लंगर खाने ते कतार में बीहण जी ज़रूरत न पवंदी। सो ईअं ई जेकॾहिं इंडस्ट्रियूं लॻनि ऐं घणो कुझु थिए ऐं हीअ इंडस्ट्री सगारी थिए ख़ासि तौर ते मीडिया इंडस्ट्री त वर्कर बि ख़ुशहाल थींदा पर उनजो हाल जेको आहे ॾींहों ॾींहुं बुरो थींदो पियो वञे पोइ प्रिंट हुजे तोड़ इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे। बहरहाल उन सां ई अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे ॾिसूं था ईंदड़ हालतुनि में सूरत हाल छा थी रहे पर उमेद आहियूं त जॾहिं नेक्स्ट ईयर असीं ॻाल्हि कयूं त का सूरत हाल बहितर थिए तोड़े जो उनजा आसार घटि आहिनि पर तंहिंजे बावजूदि चइबो आहे त मायूसी न आहे पखेड़ी बि आख़िर ताईं जीअं कमु कबो ऐं उमेद सां कमु कबो त नेट सूरत हाल बहितर थींदी। सो आख़िर में शेर जंहिंखे आउं बार बार रिपीट कंदो आहियां त शिकवाए ज़ुल्मत शब से तो कहीं बेहतर था अपने हिस्से की शम्मा जलाते जाते। सो कोशिशि कयूं पिया पंहिंजे हिस्से जी शम्मा जलाइण जी ऐं उहा केतिरी जेको आहे रोशनी पखेड़े थी हूंदा खे केतिरो ख़तमु करे थी हर माण्हू खे इहो सोचणु खपे पंहिंजे हिस्से जो कमु करणु खपे। असांखे ॾींदा इजाज़त अलाए हिनखे